अच्छा, त उदास आहियो। पोइ भला मोकल कयो। चीनी कंपनी मुनफ़रद पॉलिसी मुतारिफ़ कराए छॾी। जेकॾहिं तव्हां उदास ऐं बेआराम महसूसु करे रहिया आहियो त तव्हां ऑफ़िस जे कम जे बारे में परेशान थियण जी बग़ैर मोकल वठी सघो था। उहा मुनफ़रद पॉलिसी हिकु चीनी कंपनी पारां मुतारिफ़ कराई वई आहे, जंहिं में मुलाज़िमनि खे साल में 10 ॾींहनि जी मोकल ॾेई सघे थी जेकॾहिं उहे नाख़ुशि आहिनि। परॾेही वेबसाइट स्ट्रीट टाइम्स जी रिपोर्ट मूजिबि चीनी कंपनी यू डोंगलाई जी बानी ऐं चेयरमैन पिंग डोंगलाई पंहिंजे मुलाज़िमनि लाइ मुनफ़रद पॉलिसी मुतारिफ़ कराए छॾी आहे। नई पॉलिसी तहत जेकॾहिं को मुलाज़िम कंहिं सबब जे करे नाख़ुशि आहे या उदास महसूसु करे रहियो आहे त हू पंहिंजे मैनेजर खे आगाह करण खां सवाइ मोकल वठी सघनि था। उन खां अलावा हर मुलाज़िम खे हिकु साल में 10 अहिड़ियूं मोकलूं वठण जी सहूलियत बि ॾिनी वई आहे। इंतिज़ामिया मोकल वठण वक़्तु खेनि रोके नथी सघे ऐं न ई को वरी सवाल पुछी सघे थी। चीनी कंपनी जो बानी चवे थो त हर कंहिं जी ज़िंदगी में अहिड़ो वक़्तु ज़रूरु ईंदो आहे जॾहिं तव्हां उदासी महसूसु कंदा आहियो ऐं जेकॾहिं तव्हां उदास आहियो त कम ते भली न अचो। हुन वधीक चयो त कंपनी जी इंतिज़ामिया मुलाज़िमनि खे उदास मोकल वठण खां मनो नथी करे सघे ऐं उहा कंपनी जे ज़ाब्तनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी सम्झी वेंदी जेकॾहिं मुलाज़िमनि खे मोकल खां रोकियो वियो त। कंपनी जे चेयरमैन जो चवणु आहे त असांखे मुलाज़िमनि खां का बि घणी उमेद नाहे, पर असां चाहियूं था त असांजा मुलाज़िम सेहतमंद ऐं सुकून वारी ज़िंदगी गुज़ारीनि त जीअं कंपनी बि तरक़ी करे सघे। चीनी कंपनी जी ख़बर सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ पाकिस्तानी सार्फ़िननि बि दिलचस्पी ॾेखारी आहे ऐं दिलचस्प तबसरा बि करे रहिया आहिनि। हिकु सारिफ़ उन क़दम जी वाखाण कंदे चयो आहे त अहिड़ी पॉलिसी खे सॼी दुनिया में लागू करणु घुरिजे। हिकु ॿिए सारिफ़ जो चवणु हो त अहिड़े सुठे बॉस ऐं हुन कंपनी कल्चर खे पाकिस्तान में बि लागू करणु घुरिजे। हिकु ॿिए सारिफ़ चयो आहे त मां हिन चीनी कंपनी में कमु करणु चाहियां थो। मुंहिंजो ख़्यालु आहे त उते मूंखे वधीक ख़ुशी ऐं इज़त मिलंदी।